अस्सलाम वालेकुम मुंहिंजे यूट्यूब चैनल में तव्हांखे भली कार। पुलिस कांस्टेबल BP 7 जे लाइ ही मॉक टेस्ट आहे ऐं हर हिकु हिसे मां असां 10 सुवाल खयां आहिनि। सो पहिरियों हिसो इंग्लिश जो आहे। इंग्लिश में पहिरियों सुवाल आहे, व्हाट इज़ द सिंगुलर फॉर्म ऑफ टीथ। टीथ जी माना आहे ॾंद। इन जो सिंगुलर फॉर्म यानी इस्म वाहिद छा थींदो। तव्हां पाण खे असेस करण लाइ रफ कापी ते ही 10 सुवाल हल करे ऐं मूंखे हुननि जो जवाबु मोकिलींदा। ॿियो नंबर सुवाल आहे, व्हाट इज़ द प्लूरल फॉर्म ऑफ फैमिली। फैमिली जी माना आहे ख़ानदान। इन जो प्लूरल फॉर्म छा थींदो यानी जमो छा थींदो हेठि ॾिनल ऑप्शननि मां। मैस्क्यूलाइन ऑफ द वर्ड माउस। माउस जी माना आहे कुई यानी मादी जिन्स आहे। उन जो मैस्क्यूलाइन यानी नर जिन्स कहिड़ी थींदी। माउसिस, रेट, सलमंडर, नन ऑफ दीज़। चौथो सवाल आहे, विच वन फ्रॉम दी फॉलोइंग इज़ काउंटेबल नाउन। हेठि ॾिनल जेके ऑप्शन आहिनि उन्हनि मां काउंटेबल नाउन कहिड़ो आहे। काउंटेबल नाउन छा खे चइबो आहे। अहिड़ा इस्म जेकी ॻणी सघजनि त उन्हनि खे काउंटेबल नाउन्स चइबो आहे ऐं अहिड़ा इस्म जेके बेशुमार हूंदा आहिनि जिन खे ॻणे नाहे सघिबो उहे अनकाउंटेबल नाउन्स हूंदा आहिनि। त हेठि ॾिनल जेके ऑप्शन आहिनि उन्हनि मां काउंटेबल नाउन कहिड़ो आहे। पंजो सवाल आहे, विच वन फ्रॉम दी फॉलोइंग फ्रूट्स इज़ ऑल्सो कलर नेम। उहो कहिड़ो फ्रूट आहे जेको हिकु रंग जो पिणु नालो आहे। पंजो सवाल आहे, एंटानम ऑफ नेचुरल इज़। नेचुरल लफ़्ज़ जी माना आहे कुदरती। उन जो एंटानम यानी उन जो ज़िद या उबतड़ लफ़्ज़ कहिड़ो थींदो। नेचर, आर्टिफिशियल, रियल, नन ऑफ दीज़। व्हाट इज़ दी सिनोनिम ऑफ वर्ड एक्सपेंसिव। एक्सपेंसिव लफ़्ज़ जी माना आहे महांगो। उन जो सिनोनिम यानी हम माना लफ़्ज़ कहिड़ो थींदो। चीप, कॉस्टली, लाइट, हेवी। अठों सवाल आहे, द सुपरलेटिव डिग्री ऑफ गुड। डिग्रीज़ ऑफ एडजेक्टिव 3 हूंदियूं आहिनि जिन में पहिरीं डिग्री हूंदी आहे पॉजिटिव डिग्री ऑफ एडजेक्टिव। उन खां पोइ ॿी हूंदी आहे कंपेरेटिव डिग्री ऑफ एडजेक्टिव ऐं टीं डिग्री हूंदी आहे द सुपरलेटिव डिग्री ऑफ एडजेक्टिव। हाणे गुड जेको आहे इहो पॉजिटिव डिग्री जो लफ़्ज़ आहे। इन में चए थो त सुपरलेटिव डिग्री जो लफ़्ज़ छा थींदो हेठनि मां। त ऑप्शन आहिनि गुडेस्ट, बेटर, बेस्ट, गुडर। नओं सवाल आहे, पुट दी एप्रोप्रिएट प्रीपोजिशन इन दी ब्लैंक। द बुक इज़ देश दी टेबल। हीउ जेको जुमिलो आहे इन में कहिड़ो मुनासिब हर्फ़ जर इस्तेमालु थींदो। त ऑप्शन आहिनि ऑन, एट, इन, अबोव। ॾहों सवाल आहे, विच इज़ दी थर्ड फॉर्म ऑफ वर्ड राइट। हाणे राइट जी माना आहे लिखणु। ही फेल जी पहिरीं सूरत आहे त हिन में फेल जी टीं सूरत कहिड़ी थींदी जेके हेठि ॾिनल ऑप्शन आहिनि उन्हनि मां। रोट, रिटन, राइट्स, राइट्स। रीज़निंग एप्टीट्यूड जो हिसो आहे ऐं हिन में पहिरियों सवाल आहे, विच वन फ्रॉम दी फॉलोइंग इज़ ऑड। ॿियो सवाल आहे, विच वन फ्रॉम दी फॉलोइंग इज़ डिफरेंट। हेठि जेके ऑप्शन आहिनि इन्हनि मां डिफरेंट कहिड़ो आहे। सेकेंड, थर्ड, फोर, फिफ्थ। अॻे सवाल आहे, विच डिजिट विल कम इन दी ब्लैंक। हाणे ॾिसो पहिरीं असीं हिकिड़ी सीरीज़ खई आहे जंहिंमें 21 अदद अचनि था यानी हिकु हिकु खां पोइ 3 या 2 ग़ाइबा। उन खां पोइ ॿधी सीरीज़ आहे 4, 4 खां पोइ 6, 6 खां पोइ वरी असां 21 सीरीज़ खई आहे 7। उन खां पोइ 10 ॿधी अदद आहे ऐं 10 खां पोइ ब्लैंक आहे। ब्लैंक में हेठियुनि मां कहिड़ो अदद मुनासिबु आहे जेको इन में पवंदो। सवाल चौथों आहे, स्पेरोफिलाइस सेनेक देश। झिरकी उॾामंदी आहे ऐं नांग क्रॉल्स यानी रेडियूं पाईंदो आहे। वॉक्स घुमंदो आहे। जम्प्स बुल ॾींदो आहे। नन ऑफ दीज़ हिननि मां को बि न। पंजो सवाल आहे, फाइंड दी डिफरेंट फ्रॉम गिवन ऑप्शंस। सर्किल, रेक्टेंगल, स्क्वायर, एरिया। सवाल छहों आहे, हाणे हिकु सीरीज़ आहे 3, 3 खां पोइ 6 यानी डबलिंग में हले थी सीरीज़। 6 खां पोइ 12, 12 खां पोइ 24। अकॉर्डिंग टू दिस सीरीज़ विच ऑप्शन शुड कम इन दी ब्लैंक। हीअ जेका मथी सीरीज़ हुई 3, 3 खां पोइ 6, 6 खां पोइ 12, 12 खां पोइ 24। हाणे हीअ जेका सीरीज़ आहे हिन जे मुताबिक़ हेठि जेके ॾिनल ऑप्शन आहिनि ब्लैंक में कहिड़ो ऑप्शन ठीकु रहंदो। सतों सवाल आहे, ए, बी, स्किप आहे हिकिड़ो अखर सी। उन खां पोइ वरी डी, डी खां पोइ ई आहे। ई खां पोइ हिकिड़ो स्किप आहे वरी जी, जी खां पोइ एच, एच खां पोइ हिकिड़ो लेटर स्किप आहे। उन खां पोइ जे, जे खां पोइ ब्लैंक आहे। विच लेटर शुड कम इन दी ब्लैंक। हाणे ॾिसो ॿ अखर खयल आहिनि ऐं हिकिड़ो हिकिड़ो स्किप आहे। त सीरीज़ जे मुताबिक़ ब्लैंक में कहिड़ो अखर पवणु खपे।
K, L, M या N। 8हों सवाल आहे विच वन फ्रॉम द ऑप्शन इज़ ऑड। ॾिनल ऑप्शननि में कहिड़ो ऑड आहे? समर, विंटर, इवनिंग, स्प्रिंग। 9हों सवाल आहे विच वन फ्रॉम द फॉलोइंग इज़ डिफरेंट। हेठनि मां कहिड़ो ऑप्शन डिफरेंट आहे? गोट, पैरोट, हॉर्स, शीप। सवाल 10हों ऐं आख़िरी सवाल आहे हैश $, राइट, डबल हैश, $, डबल राइट, वरी सिंगल हैश, सिंगल $, सिंगल राइट, डबल हैश, सिंगल $, प्लस में ख़ाल आहे। विच सिम्बॉल शुड कम इन दी बिलिंग। हिन सीरीज़ जे मुताबिक़ जेको ख़ाल आहे इन में कहिड़ी सिम्बॉल अचणु घुरिजे। ठीकु आहे। सो हे हुआ 10 रीज़निंग एप्टीट्यूड जा सवाल।